ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون الذين آمنوا وكانوا يتقون لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة آمنت بالله صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है हर गुल में हर शजर में मोहम्मद का नूर है ख्वाबा है आफ़ताब जमाल अहमदी देखे न चश्मे को तो उनका कसूर है قال الله تبارك وتعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما صلاة شریف محبت پڑھو اللہم صلی علی سیدنا و نبینا و مولانا محمد وعلى آلہ و اصحابہ اجمعین مجا نہایت واجب الاحترام علماء و حفاظ کرام महफिल मुबारक में तशरीफ फरमा इज्जत ईमान वारा प्यारा अजीज दोस्तों मुसलमान भाईरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु अल्लाह तबारक व तआला जे फज़ल ऐं करम सां हिन मुबारक महफिल में असां तव्हांखे हाज़िरीअ जो शरफ़ नसीब थियो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात एड़ी भलारी कचहरी वारी महफिल असां तव्हांखे ज़िंदगीअ में नसीब कई आहे। यकीन ॼाणियो त इहो अल्लाह करीम जो ख़ासि फज़ल ऐं करम आहे, छो त अहिड़े पुरफ़ितन दौर में जिते हर जाइ ते अजायूं सजायूं ॻाल्हियूं हुजनि, गिला ग़ीबत हुजे, घटि वधि ॻाल्हि हुजे करणु, अहिड़े टाइम ते जेकॾहिं अल्लाह जा बाना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती जेकॾहिं कंहिं जाइ ते गॾिजी वेही करे अल्लाह उन जे महबूब जो ज़िक्र ॿुधनि ऐं अल्लाह जे नेकनि सालिहनि भलारनि बाननि जो ज़िक्र वेही कनि त इन खां वधीक ॿी सआदत आहे कान्हे। सुभान अल्लाह चओ मोहब्बत सां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो रबीउल अव्वल शरीफ जो मुबारक महीनो ख़ैर पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। उन खां बाद में पहिरीं बहार त ख़ैर सां पूरी थी पर अल्हम्दुलिल्लाह हाणे ॿी बहार हली रही। रबीउल अव्वल शरीफ मुस्तफ़ा करीम जे आमद मुबारक जो महीनो आहे। उन हवाले सां उन ये महीने जी अज़मत बरकत पंहिंजी जाइ ते, पर मुस्तफ़ा करीम जो मीलाद मल्हाइण जे लाइ कंहिं महीने या कंहिं ॾींहं जे तायुन जी ज़रूरत आहे कान का। हबीब करीम जे ज़िक्र खे रब करीम बुलंद करे छॾियो आहे, भले त सॼो साल राति ॾींहं मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र ॻाइबो ई रहे। अवां अल्हम्दुलिल्लाह ही मुबारक महफ़िल मुनाक़िद कई आहे ऐं मुंहिंजी भी मसरूफ़ियत पंहिंजी जाइ ते हुई। बहरहाल अल्लाह करीम जो करम आहे, थोरो ई टाइम
सही तव्हांजी खिदमत में हाज़िरी थी आहे। शल रब करीम असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। ऐं साईं हाफ़िज़ साहिब जेको काफ़ी इसरार सां टाइम वरतो ऐं अल्हम्दुलिल्लाह मां उन जे हुक्म खे लबैक चई करे हाज़िर थियो आहियां। हाणे ताज़ी हाफ़िज़ साहिब ॻाल्हि ॿुधाई त संदसि वालिदा विसाल करे वई आहे कुझु ॾींहं अॻु में। असां सभई दुआगो आहियूं त शल रब करीम हाफ़िज़ साहिब जी वालिदा मरहूमा खे जन्नतुल फिरदौस में जाइ अता फरमाए। सभई मोहब्बत सां आमीन चओ। अल्लाह करीम शल पंहिंजे हबीब जे सदक़े में पंहिंजी बानीअ जे मथां फज़ल ऐं बाज फरमाए। संदसि क़ब्र खे कुशादो ऐं मदीने वारे मीर जे नूर सां मुनव्वर फरमाए। ऐं जेके बि असांजा अज़ीज़ क़रीब फ़ानी जहान छॾे विया आहिनि शल रब करीम सभिनी जे मथां रहमतूं नाज़िल फरमाए। हाणे मां पंहिंजी मक़सद वारी ॻाल्हि अर्ज़ु करण जे लाइ तव्हांजी ख़िदमत में गुज़ारिश कयां थो त सभई मोहब्बत ज़ौक़ शौक़ सां झूमी करे हबीब ते सलात शरीफ़ पढ़ो। अल्हम्दुलिल्लाह माहौल ॾाढो ख़ुशगवार थी वियो। बहार जी बाक़ाइदे बहार में वरी ही बहार जा रंग तव्हां ॾिसी रहिया आहियो। अहिड़े प्यारे माहौल में जेकॾहिं मदीने वारे मीर जो ज़िक्र हुजे त छा था सम्झो। सुभान अल्लाह। हाणे सभई मोहब्बत सां गॾिजी करे सलात शरीफ़ पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभई मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका अल्लाह ताला जी ज़ात बरकत कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून लहुमुल बुश्रा फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह। रब करीम जी ज़ात बरकत इरशाद फरमायो खबरदार ऐ दुनिया वारो हीअ ॻाल्हि गौर सां तवज्जो सां ॿुधो। इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। ॻाल्हि हीअ आहे जेका रब करीम दुनिया जहान के होशियार करे मुतनब्बे फरमाए करे जेको ऐलान फरमायो आहे वो ही आहे त बेशक अल्लाह जा जेके बि वली आहिनि न की उन्हनि ते को खौफ आहे न ई उहे गमगीन थींदा। जो सुभान अल्लाह। उहे कहिड़ा अल्लाह जा वली सगोरा जिन जूं रब करीम जी ज़ात बरकत सिफ़तूं बयान फरमायूं आहिनि। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। रब करीम फरमायो त जिन अल्लाह जी ज़ात बरकत ते ईमान आंदो परहेज़गार बणजंदा रहिया लहुमुल बुश्रा फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह। अल्लाह करीम फरमायो त उन्हनि जे लाइ दुनिया जी हयातीअ में बि बिशारत आहे त आखिरत में बि उन्हनि खे मुबारक आहे। ई अल्फाज़ मुबारक जो तर्जुमो आहे रब करीम जो इहे आयात बय्यिनात जेके 11 सिपारे में सूरह यूनुस में अल्लाह करीम ज़िक्र फरमायो। इनमें अल्लाह ताला पंहिंजे वलियन जो ज़िक्र फरमायो आहे जेके बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सां पंहिंजो ताल्लुक़ जोड़ींदा आहिनि। रब करीम जी ज़ात बाबरकात सां जेके पंहिंजो ताल्लुक़ क़ुर्ब ऐं मुहब्बत वारो कढींदा आहिनि उन्हनि सां एॾी रब करीम मेहरबानी फरमाए छॾींदो आहे जो दुनिया में उहे जेसि ताईं बि मौजूद आहिनि उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ कोन्हे को। पर जेकॾहिं दुनिया मां उहे हलिया बि वञनि रब
करीम फरमायो त उहे कॾहिं बि गमगीन न थींदा आहिनि। याद रखो त ख़ौफ हमेशह ईंदड़ ज़माने जो थींदो आहे। सम्झो था साईं जिन वेठा आहिनि साईं अल्लामा मोहम्मद शफीक अहमद सिकंदरी साहिब। ख़ौफ हमेशह ईंदड़ ज़माने जो थींदो आहे। का बि ॻाल्हि हूंदी आहे अल्लाह साईं शल हर कंहिंजे ख़ैर करे। केरु पढ़े थो तालिबे इल्म वो चवंदो त मूंखे डप आहे ख़ौफ आहे त मतां सुभाणे के इम्तिहान में मां फेल न थी वञा। सम्झो था त ईंदड़ ज़माने जो ख़ौफ थींदो आहे। ख़ौफ आहे त मतां हीअं न थी वञे, डप आहे त मतां हीअं न थी वञे। त ख़ौफ हमेशह ईंदड़ ज़माने जो थींदो आहे त ख़बर न आहे शाम छा थींदो सुभाणे छा थींदो। ख़ौफ ईंदड़ ज़माने जो हूंदो आहे ऐं दुख ऐं ग़म जेको हूंदो आहे सो गुज़िरियल ज़माने जो थींदो आहे। सुभान अल्लाह। आई ॻाल्हि सम्झ में? दुख छा जो थींदो आहे? गुज़िरियल टाइम जो थींदो आहे। त हीअं थी वियो इहा ॻाल्हि चङी कान थी, हिन जो दुख आहे या न? पर हबीब करीम जा प्यारा उम्मतीयो अल्लाह करीम पंहिंजे महबूब जे सदके में वलियन सगोरन सां इहो करम फरमायो आहे न त उन्हनि खे को ईंदड़ ज़माने जो ख़ौफ हूंदो आहे न कोई गुज़िरियल ज़माने जो दुख थींदो आहे। ये ॿई ज़माना जेके बि आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन्हनि तां दुख ग़म फ़िक्र परेशानियूं खणी छॾियूं आहिनि। इन जे करे इन्हनि ताल्लुक़ ई अहिड़ी ज़ात सां रखियो आहे जंहिंजे उन करीम रब जे कुदरत वारे हथ में समूरी ज़माने दुनिया जा जेके बि मामलात आहिनि उहे रब करीम जे हथ में आहिनि। दुनिया जो जेको बि मामलो आहे उहो बि अल्लाह करीम जे हथ में आहे। आख़िरत जो जेको बि मामलो आहे जंहिंजो माण्हू खे ख़ौफ थींदो आहे ख़बर न आहे क़ब्र में वेंदुसि अलाए छा थींदो, ख़बर न आहे सुभाणे क़यामत जे ॾिहाड़े अलाए छा थींदो। इहो ईंदड़ ज़माने जो ख़ौफ जेको आहे उहो बि रब करीम जी ज़ात बाबरकात वलियन सगोरन तां खणी छॾियो आहे। गुज़िरियल ज़माने जो उन्हनि खे ग़म दुख कोन्हे को। इन जे करे त जेके बि पोइते घड़ियूं गुज़रियूं आहिनि उहे उन्हनि जूं नाफ़रमानीअ में कोन गुज़रियूं आहिनि पर राति ॾींहुं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सां उन्हनि जो गहरो ताल्लुक़ जोड़ींदे इहे गुज़रियूं आहिनि। तंहिंजे करे अल्लाह जे वलियनि खे न को पोइते जो को दुख आहे न को ईंदड़ ज़माने जो को ख़ौफ आहे। ॿई ज़माना अल्लाह करीम उन्हनि जे लाइ क्लियर सर्टिफिकेट अता फरमाए छॾियो आहे त उन्हनि खे कॾहिं बि को फ़िक्र को ग़म कोन थींदो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया मुस्तफ़ा करीम आखिरी नबी आहे। जो सुभान अल्लाह। हबीब करीम खां बाद में को भी नबी दुनिया जे तख़्ते ते कोन ईंदो। ओ कादियान जा कूड़ा लईन दज्जाल के पैदा थियनि या ॿिए किथां को आवाज़ थे वो ग़लत आहे कूड़ा है। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना खातमुन नबिय्यीन ला नबिय्य बादी ला नबुव्वत बादी। मुस्तफ़ा करीम फरमायो त मां आखिरी नबी आहियां क़यामत ताईं मूंखां बाद में ॿियो को नबी ईंदो ई कोन को। नबुव्वत मुस्तफ़ा करीम ते पूरी थी। समझो था? अल्लाह करीम किरोड़े रहमतूं नाज़िल फरमाए अल्लामा खादिम हुसैन रज़वी ते। जो सुभान अल्लाह। वो रसूलुल्लाह जो आशिक जने इन मुस्तफ़ा करीम जी उम्मत के गैरत जा सबक सिखाया। जने पूरी उम्मत के सुजाग कयो त ताजदारे नबुव्वत आहे त वो मुस्तफ़ा करीम जी ज़ात। जेकॾहिं आखिरी नबी आहे त वो महबूब मोहम्मद करीम आहे। उन खां बाद में कंहिं ॿिए नबी सगोरे जे अचण जी ज़रूरत बि कान्हे।
हबीब करीम जे खां बाद में कह नबी जे अचण जी ज़रूरत कान्हे का। इन जे करे त मुस्तफ़ा करीम उहो आखिरी नबी बणजी आयो जेको इंसानियत जी अज़मत जा रहनुमाई जा हिदायत जा सभई सबक खणी आयो। हाणे अहिड़ो को बि सबक रहियल कोन्हे को जेको वरी ॿियो को नबी सवेरो खणी अचे। हबीब करीम आया आखिरी नबी बणजी आया। अजी गुलाम नबी मैसर अलैहि रहमत फरमाए बेशक आए बारखणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह चो सुभान अल्लाह। हमें नूर गुलाब जे गुल खा नाजुक जानी बिस्मिल्लाह। रहमत आए अल्लाह चो सुभान अल्लाह। हमें नूर गुलाब जे गुल खा नाजुक जानी बिस्मिल्लाह। हबीब करीम आयो आखिरी नबी बणजी आयो आ। अल्लाह जे हबीब करीम फरमायो सयकूनून बादी सलासून दज्जालून कज़्ज़ाबून कुल्लु अहदिन मिनहुम यज़अमु अन्नहु नबियुन अला ला नबुव्वत बअदी औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम फरमायो अनकरीब मूंखां बाद में 30 वॾा कूड़ा दज्जाल लईन पैदा थींदा। उन्हनि मां हर हिकु इहा दावा कंदो त उहो नबी आहे, पर हे दुनिया वारो यादि रखिजो मदीने वारे मीर फरमायो त मूंखां बाद में को नबी अचणो ई कोन्हे को। सुभान अल्लाह। 30 कूड़ा वॾा दज्जाल पैदा थींदा। घणा? ये हूंदा 30 जेके वॾा वॾा हूंदा, न त कीड़ा माकोड़ा त रोज़ पैदा थींदा रहंदा। कॾहिं को काले जमा को गुस्ताखी करे को कीअं करे को छा जहन्नम में माण्हू उन्हनि खे पहुचाईंदा रहंदा। इहा का मामूली ॻाल्हि कान्हे का। हबीब करीम जा प्यारा उम्मती इहे मामूल मुताबिक़ इहे कूड़ा पैदा थींदा रहंदा, पर जेके कज़्ज़ाब दज्जाल लईन वॾा वॾा थींदा उहे हबीब करीम फरमायो 30 हूंदा। उन्हनि मां हर हिकु दावा कंदो त इहो नबी आहे, पर यादि रखिजो मूंखां बाद में नबूवत ख़तम। हाणे क़यामत ताईं रसूलुल्लाह खां बाद में ॿियो को नबी त कोन ईंदो। अगरचे मुस्तफ़ा करीम अॼु बि हयात आहिनि। सुभान अल्लाह। क़िस्मत जी ॻाल्हि आहे। साईं हाफ़िज़ साहब ॿुधायो माशाअल्लाह। हाफ़िज़ साहब जो त असां मोहब्बत में ही प्रोग्राम कयो आहे, तंहिंजे करे इंतज़ार बि कयो आहे, पर हाणे वरी बरसात माशाअल्लाह पर ये रहमत आहे। मां इंशाअल्लाह अज़ीज़ मुख़्तसर टाइम में चंद मोहब्बत जी ॻाल्हियूं करे वेंदुसि ख़ुदा से। सभई बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। हबीब करीम जा प्यारा उम्मती हाणे रसूलुल्लाह खां बाद में ॿियो को नबी त अचणो कोन्हे को। क़यामत ताईं को बि नबी कोन ईंदो। हूअ असांजो अक़ीदो ईमान इहो आहे त मुस्तफ़ा करीम अॼु बि मज़ार में ज़िंदा आहे। कंहिं नबी सगोरे जे अचण जी ज़रूरत बि तॾहिं थिए जॾहिं नबी न हुजे। मुस्तफ़ा करीम त हयात आहे। चओ सुभान अल्लाह। आला हज़रत फरमाए तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह। अल्लाह जो कसम आहे महबूब तू ज़िंदा है, तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह। मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले। चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले। मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। ऐ अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिज चंड तारा कतियों कुतुब जो कुछ भी कायनात में
मस्जिद जेका बि आहे इहो समूरो नूर अव्हां जी ज़ात बाबरकात खां आहे। ऐं मदीने वारा मीर जेकॾहिं तुंहिंजे नूर मां सिज मुनव्वर आहे, चंड रोशन आहे, जो कुझु बि काइनात में रंगरानायूं आहिनि इहे सभई अव्हां जी ज़ात बाबरकात सां आहिनि। त ऐं मदीने वारा मीर हिक महिरबानीअ जी नज़र कंदव त असां सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा। जी हिकड़ी नजर हुजे खुदा जो कसम आहे त असां सभिनी जूं दिलियूं धोपी वञनि। मुस्तफ़ा करीम जा प्यारा उम्मती यो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात आखिरी नबी आहिनि। हाणे ॿियो को नबी कोन ईंदो, पर हर ज़माने में जो ये कीड़ा माकोड़ा निकिरंदा रहंदा, कॾहिं कादियान मां कॾहिं किथां को लाइन पैदा थिए जेको दावा करे त मां नबी आहियां। पोइ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन्नल्लाह तआला यबअसु फी हाज़िहिल उम्मति अला रअसि कुल्लि मिअति सनतिन मन युजद्दिदु लहा अम्र दीनिहा औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम फरमायो त अल्लाह करीम हर 100 साल ते हिन उम्मत में हिकिड़ो मुजद्दिद पैदा फरमायो। सुभान अल्लाह। हर 100 साल ते हिकिड़ो अहिड़ो त कामिल माण्हू रब करीम पैदा फरमाईंदो जो इन्हनि कीड़नि मकोड़नि खे हणी पूरो करे, इन्हनि जे ॻाल्हियुनि जा जवाब ॾेई करे नऊं निकोर करे दीन खे पेश कंदो रहंदो जेको महबूब मोहम्मद करीम ॿुधायो। जो कादियानी लाइन पैदा थियो न मिर्ज़ा, इहा ॻाल्हि इन जे करे आई जो हज़रत अल्लामा ख़ादिम हुसैन रज़वी अलैहि रहम अल्लाह करीम संस मज़ार ते किरोड़े रहमत नाज़िल फरमाए। 4 सालन में छा हुन कम कयो अकुल हैरान। सिर्फ 4 साल 2017 का गालिबन उम्मत के ये सबक बुधाइण शुरू कयई। 4 सालन में एडो तो वडो कम थियो जो जिसके हुजूर हो गए उसका जमाना हो गया। पूरी दुनिया जो अखियों दंग रहिजी वयूं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिक जे लाइ कीअं ख़ल्क़ गॾु थी इन ये दुनिया खे ॿुधाए छॾियो त जेको मुस्तफ़ा करीम जो थी वञे न त दुनिया उन जी थी वेंदी। सुभान अल्लाह। ये सभई मिसाल असां तव्हां जे साम्हूं मौजूद आहिनि त हर ज़माने में अहिड़ा माण्हू पैदा थींदा न त हिकिड़ो कामिल वली अची करे उम्मत खे हिदायत जा सबक ॿुधाईंदो जेको दीन ते जेको गिरदो गुबार चढ़ियो आहे दज़ थी आहे उन खे साफ़ करे दीन इस्लाम खे नऊं निकोर करे पेश कंदो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ये उम्मत जा आलिम बुजुर्ग तो कदे हजरत गौस आजम जी सूरत में ईंदो चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। कदे हजरत ख्वाजा मुजद्दिद अल्फसानी हजरत शेख अहमद सरहंदी जी सूरत में ईंदो। कदे असांजे मुर्शिद हजरत रोज़े धणी जी सूरत में ईंदो चो सुभान अल्लाह। एड़ा कामिल वली ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी जी सूरत में ईंदो। एड़ा भलारा बाना हिन उम्मत में पैदा थींदा ही रहंदा। ऐं कदे वरी अल्लाह करीम हजरत खादिम रज़वी जहिड़ा आलिम पैदा कंदो रहंदा जेके उम्मत के हिदायत जा सबक ॾींदा रहंदा। हाणे कंहिं क़यामत ताईं कंहिं नबीअ जे अचण जी ज़रूरत कान्हे का। क़यामत ताईं ज़मानो आहे त मदीने जे मीर जो। अल्लाह करीम तव्हां सभिनी खे ख़ुशि आबाद रखंदो, सलामत हूंदो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। या रब करीम ही जेको भी जिक्र पाक थियो आहे पंहिंजे महबूब जे सदके में या रब करीम जेके भी असां हाज़िर थिया आहियूं असांजी हाज़िरी क़बूल फरमा। असांखे दीन दुनिया जूं भलायूं नसीब फरमा। ही तुंहिंजे आशिकनि ग़ुलामनि या रसूल अल्लाह ही भलारी तुंहिंजे ज़िक्र जी महफ़िल सजाई आहे। ऐ महबूब करीम रब करीम जे हुज़ूर में असां सभिनी जी सिफ़ारिश कयो ही जेका भी घड़ी असांजी नसीब थी आहे ये ज़िक्र जी शल रब करीम असां सभिनी जा
जा बेड़ा पार फरमाए। या अरहमर राहिमीन, जिन दोस्तन भी इत्माम कयो आहे तिन जे रिज़्क़ में, ईमान में, माल, इज़्ज़त, आबरू में बरकत अता फरमा। सभिनी के हर आज़माइश परेशानी खां पंहिंजी हिफ़ाज़त ऐं पनाह अता फरमा। असांजा मिट माइट अज़ीज़ क़रीब दोस्त भाउर असांजूं माइरूं भेनरूं जेके बीमार आहिनि तिन खे शिफ़ा नसीब फरमा। जेके जहान छॾे विया आहिनि तिन जी बख़्शिश फरमा। सभिनी जे क़बरनि खे कुशादो ऐं मुनव्वर फरमा। असां सभिनी खे दुनिया आख़िरत जूं भलायूं नसीब फरमा। असां सभिनी खे मुस्तफ़ा करीम जी सच्ची ग़ुलामी, इश्क़ ऐं मुहब्बत, गैरत वारी मुसलमानी नसीब फरमा। बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना